नाज़रीन, वारे वेझो ॻोठ अब्दुल मजीद छुट्टो बरसात ऐं सिम नाले जे पाणी हेठि आयल आहे। पाणी दाख़िल थियण सबबि ॻोठ जा 80% घर ड्रही पट पइजी विया, जॾहिं त रहवासी रोड रस्तनि ते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ॾिसूं था ज़ुल्फ़कार चांडियो जी रिपोर्ट। वारे टाउन कमेटी जे वार्ड नंबर 4 जो 100 खां मथे आबादी रखंदड़ ॻोठ अब्दुल मजीद छुट्टो बारिशुनि जे पाणी ऐं सिम नाले जे घारे सबबि मुकमल ॻोठ पाणी हेठि अची वियो हुयो। ॻोठ जे घरनि अंदरि पाणी दाख़िल थियण सबबि 80% घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठाणा सिर बचाए सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं लॾपलाण करे हलिया विया आहिनि। घरनि अंदरि पयल लखें रुपयनि जो सामान पिणु ज़ाया थी वियो अथनि। वसाइल न हुजण करे कुझु ॻोठाणा रोडनि रस्तनि ते दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। हिन टाइम ताईं ज़िले तोड़े सूबाई इंतिज़ामिया ॻोठ में सामान जी मालिकी कंदड़नि वटि न पहुची सघी आहे। ॻोठाणनि आवाज़ टीवी सां पंहिंजो दर्द कुझु हिन रीति वंडियो। ॻोठ अब्दुल मजीद छुट्टो अॼु हिते जेका तबाही ॾिनी आहे बरसाति ऐं सिम नाले जे पाणीअ, जेका असांजा ॻोठ बुरी तरह सां तबाह थियल आहे। सभु ॻोठ जेको बि आहे सॼो ख़ाली थियल आहे। के माण्हू असांजा कराची, के हैदराबाद, के लाड़काने सिर बचाए ॿार कढी पंहिंजा ओॾांहुं हलिया विया आहिनि। ॿिया जेके हिते आहिनि, असांजो अन्न अटो जेका बि शइ आहे तबाह बर्बाद थी चुकी आहे। हिन महिल असां वटि हिते ॻोठ में जे पूरे ॻोठ में कंहिंखे खाइण लाइ का शइ कोन्हे का। दरपदर लॻाए पिया आहिनि रोड ते माण्हू। किनो पाणी जेको गंदो पाणी थी वियो आहे उन में बीमारियुनि जेको हिन महिल कर खयो आहे, मलेरिया, गैस्ट्रो ऐं साईं माण्हू जेके आहिनि बर्बाद खंघि उल्टीअ में वता पिया आहियूं ऐं को इलाज कोन्हे को का शइ मिले कोन थी। अस्पताल वञ त उहे वरी वापसि असांखे धिका ॾे ग़रीब माण्हुनि खे कढी था छॾनि। असांजो ॾोह कहिड़ो आहे? हिकु त बरसाति ॿोड़ियो, घर तबाह कयईं, ॿियो खंडनि असांजा घरनि खे वहाए छॾियो। जेके माण्हू बचा आहिनि गैस्ट्रो उल्टी के बीमारियुनि में वतल आहिनि उहे अस्पताल वञनि था, अस्पताल खां धिका ॾेई कढनि था। असां वटि 2 महीना अढाई बरसाति हली, जंहिंमें असांजा घर, जायूं, कोट हर शइ तबाह थी विया। उन खां पोइ ओचिते सिम खे घारो लॻो। उन में राति जो पाणी पहुची वियो। असां पंहिंजा ॿार बचा वठी निकितासीं। माल, अन्न, जायूं हर शइ असांजी तबाह थी वई। फसल ॿियो का शइ न बची, बसि सिर वठी रुॻो असां ॿाहिरि रोडनि ते निकिरी वियासीं। हिन महिल बि असां हुते रोडनि ते वेठा आहियूं, वॾो दरपदर वेठा आहियूं। अस्पताल वञूं था, असांखे का शइ नथी मिले। सिजल ते हिते घारो लॻी, जंहिंमें असां सिर कढी वियासीं, ॿियो कुझु बि न बचियो। हली ॾिसो मुड़ुस खां वॾो पाणी आहे हुते। नंढा मासूमान लुंडियूं था मारियूं, खटुनि जे हेठां लहूं था त लुंडियूं थी चकणनि। ख़ुदा जो कसम हली ॾिसो, रोड ते वेठा आहियूं, का शइ कोन्हे, का शइ न बची आहे। ख़ुदा कान असांजी मदद कयो। रोड ते वेठा आहियूं, लुंडियूं थी पियूं निकिरनि, का शइ न खाइण का न पीअण का आहे। नंढा मासूम 4 मुंहिंजूं नंढड़ियूं बुखार में पई थी। मां हाणे खणी काॾे वञा? उते वञानी हिकिड़ी टिकी ॾिनऊं, उन टिकी जे सदके पई थी। 3 नंढड़ियूं आहिनि मुंहिंजियूं, हली ॾिसो बुखार में ॿड़नि थी पयूं।